जगह ते झेड़ा विझराइण वारो शैतान हिकिड़ो में ये प्लाट खालिया तूं ही मुंहिंजो हक़ीक़ी वारिस आहीं मूंखे फ़ख़्रु आहे तो ते वो तू ही आहीं जो अॼुकल्ह हर चौक हर बाज़ार हर घर में फितनो ऐं फसाद बर्पा है हाँ का वो आम ही आया जंहिंजे कारनामनि जे करे मिट माइट त परे रहिया न भाउ डरियो न ई पुट पीउ जो आका इब्लीस जे हुकुम जी तामील थी वई शाबाश हमारा बयान जारी रखो महिरबानी आका उहे मुंहिंजा ई कमाल आहिनि पुट पीउ खे थो कुए ऐं भाउ खे जेका कॾहिं रत टांगीअ ते वरंदी हुई उहा अॼु हिक ॿिए खे कोहण लाइ तयार आहे घर में 4 भाती आहिनि त हिक ॿिए खे कंहिंजी छिकल ई कोन थी वणे रिश्तनि जा सभु क़दर ख़तम करे छॾिया एतिरे ताईं पुट पीउ खे पादरनि जा तयार नथो करे धीउ माउ जा ॾुंजा पटण लाइ तयार आहे अॼु हिकिड़ी मामूली ॻाल्हि तां हिकिड़े घर में छिर विधो अथऊं जले जो पुट मां खे टांगियो रखियो ओड़ी जड़ी जाई कोन हुई शाबाश फातिमा शाबाश तू ही मुंहिंजो हक़ीक़ी वारिस आहीं अगर अब तक मिला है मैदान जो असली रकाब है तोखे मुमक भी केतरा ही किताब ना अच आज तोखे मां पंहिंजे भरसा विहारे तुंहिंजे असली मसलत ते विहारियां हरिया गुस्ताखी माफ़ का कर मां वासिम खां हिकिड़ो सवाल पुछण थो चाहियां बेशक इन में को बि शक न आहे त वासिम एतिरो चालाक ऐं होशियार आहे पंहिंजे केस पेश करण जो माहिर आहे जो नवाज़ शरीफ खे ख़बर पए त पंहिंजे खे पंहिंजो वकील ख़ासि मुक़ररु करे कसम सां पहिरीं हाज़ुरीअ में कैसे उकलायासीं तव्हां न कोई बि उड़े न वेंदो उनजे लाइ वकलम मां इब्लीस मौजूदु आहियां जल्दी पंहिंजी इहा ॻाल्हि ॿुधायो छो जो मूंखे बि हिकिड़ी सियासी मीटिंग में सरकारी सियासी मीटिंग में सदारती कुर्सीअ ते वेहणो आहे ऐं उते इलेक्शन जे बारे में उन्हनि खे छा मसइलो ॾियणो आहे जल्दी ॻाल्हि ॿुधायो हा त वासिम तूं जेके घरनि में झेड़ा विझराईंदो आहीं उन में अक्सर कहिड़नि माण्हुनि खे टारगेट कंदो आहीं जेके माण्हू तबियत जा तेज़ हूंदा आहिनि जॾहिं उन्हनि खे गुस्सो वठंदो आहे न पोइ उन्हनि खे मां नक में फूक ॾींदो आहियां पोइ उन्हनि खे ख़बर ई न पवंदी त छा था कनि पोइ उन्हनि खे मां पंहिंजनि हथनि सां ईअं उतलाईंदो पुतलाईंदो आहियां जीअं न लखे छो पुट मां तोखे लतीफ़ ॿुधायां मूं त हक़ीक़त बयानु कई पर तुंहिंजी हिन हक़ीक़त मां त तुंहिंजो को बि कमाल काए छा मतिलबु तुंहिंजो गुस्ताखी माफ़ का इन वरी थी करे मूंखे त असांजे अकुल ऐं इंसाफ़ ते शक थी वियो आहे लॻे थो त असां हिकु अहिड़े बेवकूफ़ घमंडे साड़ी लेजा कारींदा आहियूं जेको इंसान सां अदली सार ऐं हसद जे करे उनखे पंहिंजो असली रुतबो ॾियणु नथो चाहे असां अॼु ताईं जेके बि हिनखे इज़तूं ऐं इनाम ॾिना आहिनि उन्हनि ते हिननि जो को बि हक़ न आहे उन्हनि ते असली हक़ उन्हनि इंसाननि जो आहे जेकी इंसान पंहिंजी कावड़ खे कंट्रोल नथा कनि जिन खे पंहिंजे गुस्से ते क़ाबू न आहे ऐं वञी दोज़ख जो ॿारण था बणजनि हिन जो कमाल आगा तॾहिं हुजे हा जो हीउ जंहिंखे चाहे हा पंहिंजे शीशे में लाहे हा पर हीउ जेको पाण खे चालाक ऐं हयार थो सम्झे हीउ उन्हनि जे अॻियां बेवस आहे जेके इंसान साबरीन आहिनि उन्हनि ते हिन जो को बि वस नथो हले हीउ बेवस आहे मजबूर आहे लाचार आहे हिन मां आगा साबित थियो इंसान जी पंहिंजी तबियत ई उनजी दुश्मन आहे हीउ सभु कमाल उनजो आहे न की हिन जो आगा न की हिन जो आका आका तूं केतिरा दफ़ा तव्हांखे सम्झायो आहे त हिन इंसानी नफ़्स अमारा खे पंहिंजो मुशीर न बणायो जंहिं साईं ते आयो आहे हिन जी आली पुछा जे करे असांजा अलाए केतिरा शैतान इस्तीफ़ा ॾेई विया हीउ असांजो सॼण न दुश्मन आहे दुश्मन मां त चवां थो आका हिनखे हाणे जो हाणे दरबार खां ॿाहिरि कढी छॾियो बच्चे
वासना जी आका मूं अॼु ताईं तोखे जेके बि सर बहादुर खान ऐं अहिड़ा केतिरा केतिरा रुतबा इनाम ॾिना उहे सभु तोखां वापसि नथो वठां पर जेसिताईं मां थोरो कयां जेसिताईं तूं कंहिं साबिर ऐं शाकिर इंसान खे पंहिंजी दीन जो निशानो नथो बणाए पर आका इहो कीअं मुमकिन आहे त को साबिर न हुजणु खपे निकिरो ॿाहिरि वञो वञो हाणे पूरी पक थी आका त अव्हां जे दरबार में हिन इंसानी नफ्स हमारा जे भेट में असांजी ॼण का हैसियत ई कोन्हे मूंखे त सम्झ में नथो अचे तव्हां हिन जो एॾो मान मर्तबा छो नथे कयो आहे तोखे घणा दफ़ा चवां या त इहे मञो त ही सभिनी खां ज़हीन ऐं होशियार आहे वञा तो वटि इधर चंद्रा के चौंक जा मुझे सामने को पुख्तबाया तो भाई इंसान जो नफ्स हमारा है इनका सवा सब कुछ भी नहीं इहो ही वाहिद दरवाज़ो आहे जंहिंजे करे असां इंसान जे अंदर दाख़िल थी आहियूं इन जी मदद खां सवाइ असां ईअं आहियूं जीअं बग़ैर बारूद के बंदूक ठकाओ न अगर इंसान के पंहिंजे नफ्स खे लगाम ॾियण अची वञे त इंसान आबिद ऐं ज़ाहिद थी वञे ऐं असां ख़्वारे ख़राब हाणे सम्झई तव्हां हिनखे पंहिंजो मुशीरे खां छो बणायो आहे हाणे केरु पंहिंजी कारगुज़ारी ॿुधाईंदो हा निस्बत ॿुधाए त तो अॼु कहिड़ियूं कोंतरियूं कुॾायूं पंहिंजे कूड़ जे कर सां कंहिंखे वञी कड़िको अञा फर्क़ो किथे आहे अञा फर्क़ो इलेक्शन देखिए क्या आ रहा आका मां इन सब सियासत पूरा ए उनमें पूरा का साइड को सब हुआ मैं ये त जी की असरी विजी एड़ी त पूरे जी खिचड़ी तैयार कई समय जो खाइण सां आवाम खुली करो वरी सागरी पीरन नीरन ऐ पूरे लुटेरन खे कितार मानीदा उन लाइ अवां खे लख लख मुबारक शायद तुम्ही पियो रंबूरा छाजू आका के जो उल्टा फिरिया से अरे आका ये न तो चवई बोरा त कंहिंजे मथां वञी कड़कियो आहे अरे आका तूं चवई त तूं कार थी कंहिंजे मथां कड़कियो आहे अॼु जी कारकर्दगी ॿुधाए कारकर्दगी वो कमलाइण लाइ बीठो थी आका मुझे कारकर्दगी जा वॾा मिसाल है हिन पाकिस्तानी क़ौम जे रगुन में पूरा जो अहिड़ो त मसालो मिलाए छॾियो आहे जो उथंदे वेहंदे घुमंदे फिरंदे खाईंदे पीअंदे निंड में तोड़े सिजाग में बस में रेल में कार में जहाज में तोड़े निमाज़ में रुको पिया था पूरो फुट जॾहिं ख़बर बि अथनि त पूरे जे मथां अलाह जी लानत पियल आहे उहे बि मुंहिंजा पका मुरीद लॻा पिया अथई शाबाश निस्बत शाबाश क्या थियो आका ये त हुनजी खुशबू आहे हुनजी
कहिड़ी खुशबू आहे का असांखे त काई खुशबू कोन थी अचे नाना पूरा हवाउनि में हेॾी हुबकार लॻी पई आहे ऐं तूं चएं थो त खुशबू नथी अचे उहा थी अचे उहा कहिड़ा आख़िर राशि सियासतदाननि जे रूह जी राहत करप्ट करणनि जे मुल्क जी मोहबत मुंहिंजी दिलि रुबा महबूबा जाने बहार रिश्वत नथी अचे परे थियो परे थियो आओ घड़ी खनवे अलमिया बड़े मिंट ही वे तुझी बड़ी मेहरबानी आए बड़ा बड़ा मुझे महबूबा जो तो कुल कामूरनि खे हरण जो अहिड़ो त हेरा बणायो छॾियो आहे जो हाणे तुंहिंजे कुर्ब खां सवाइ हुननि जो जीअण ई महान आहे उहा तूं ई आहीं जे हुननि खे हराम जे हॾे ते हेराए छॾियो आहे हा ॿुधाए त सही तो हुननि ते इहो जादू कयो कीअं
तुझी जेडी तारीफ कया ओडी घट को भी न तुझो घट पटे वाले खानो जी प्राइम मिनिस्टर ताई हर को तुझो आशिका ऐं देखो तुझो आशिका वो मुझो माशू ऐं मुझे दोस्त के जो दोस्त वन वन मनी मुझे दोस्त की दोस्तन में इजाफो कर वन्या ओए होए अजो तुम्हारे तू मच जाए किसको काटे खुजा लो बच्चा लो हाँ नमुना संगा सी पकड़ा मोती जा दाना आने राज आजे कूड़ जूं कारस्तानियूं आने राज तो पांजे कूड़ था कंहिंखे पुछो आका हाँ मुझे कूड़ जा किस्सा त तमामु घणा आहिनि हिकिड़ो ॿुधाए पर हिकिड़ो आला आहे आका ॿुधाए करिया चई ॿुधाए आका ये तो हम जो पता न तो देने जी हिक धीउ पारां पीउ जे मथां पूरो ज़ना जो केस लॻराए छॾियो इल्ज़ाम हणाए छॾियो मां धीउ पारां पीउ जे मथां मानो हाँ अति बयान कर ऐं मज़ेदार ॻाल्हि आहे का ॿुधाए इन ज़ना जे कूड़े जे इल्ज़ाम लॻण जे करे पीउ ख़ुदकुशी करे छॾी बशिकार अरे वे बली सिधा तू दोजख में धीउ पीउ ते कूड़े ज़ना जे कूड़ जे इल्ज़ाम में ऐं पीउ ख़ुदकुशी करण जे इल्ज़ाम में ज़रमूर मसरूत निस्बत निस्बत आका निस्बत खुशीअ में मूंखां नारा विकिरी वेंदा आहिनि निस्बत हालांकि कलम तो तूं हुजणु खपे अॼु मां तोखे तुंहिंजे असली मसनत ते थो विहारियां तूं सभिनी मां खोए खणी वए लख जी लानत हुजे तो मथां हलिया मां तोखे तुंहिंजे मसनत ते हली विहारियां ऐं तोखे पंहिंजे हथनि सां इनाम ऐं इकराम ॾियारां हलिया ही गाड़ियूं आगाऊं पहिरें अॼु हिन कारनामे जे करे तूं मुंहिंजे भरिसां वेहंदे हलिया हाली रख मपरल वांगे तोखे कहिड़ी ख़बर त तूं वॾो कारनामो कंदे तुंहिंजे माप ते खारायां जी हुकुम आका हाणे ॿुधाए आहे को तो वटि दलील हिन लानतीअ जे ख़िलाफ़ दलील आहे आका पर अवां हिनखे इज़त बख़्शे चुका आहियूं हाणे मुखालिफ़त करणु ठीकु न हूंदो न करे मुखालिफ़त ॿुधाए जेको दलील थी कर पेश कर मिसरत जो मान मर्तबो घटि अरे मूंखे ख़बर आहे तूं ईअं नथो करे सघे जो त मां ॾिसां थो मिसरत जे हिन अज़ीम कारनामे जे करे तुंहिंजो कंधु झुकियल आहे तूं छा तूं मां वाक़िफ़ न आहीं जे मां चाहियो न बस कर लड़कियों बस कर तूं हथ खां वॾी रहियो आहीं कसम आहे मूंखे खुले मैदान में उघाड़ो थी वीजण वारे जो तव्हांजे पूरे काइनात में सभ खां वधीक पुछियो आका मां तुंहिंजो गुलाम पर ही इंसान जो नफ़्स ऐं नफ़्स हमारा है घणा दफ़ा तोखे ॿुधायां घणा दफ़ा अरे ओ चौक जा जलरा जे बाबा फूक बसरा इंसान जो वो नफ्स आहे जंहिंखे नफ्स हमारा चइबो आहे इहो ॾाढो सकछ आहे जो इंसान बि हिनजे अॻियां घोड़ा फोड़े थो छॾे तूं असां हिनजे अॻियां कहिड़ी हथ पायूं पंहिंजी कारस्तानी ॿुधाए तो अॼु कहिड़ा पगल पचाइनि मुंहिंजो नालो बि ज़लमबूर आहे का ज़लमबूर विसा विझण वारो शैतान
मुंह हलाए केतिरनि आबदनि ऐं ज़ाहिदनि जो ईमान विसा विझी वीरान करे छॾियो आका अॼु मूं हिकु अहिड़े ज़िदी आबद खे धोखो कयो आहे ते ॿुधंदो त वाह वाह कंदो पब्लिक मालूम भली आफरीन रंबूरा आफरीन तो ही मुंहिंजो खिलाड़ी साईं पर इहो किसो ॿुधाइण खां अॻु मूंखे इहो ज़रूरु ॿुधाए त जेको 40 सालनि जी उमिरि वारे जे लाइ मां तोखे चयो हो उहो बि कंदो आहे या विसारे छॾी आका ओ मां कीअं थो विसारे सघां छो जो इहो मुंहिंजो पसंदीदा मशग़लो आहे जेको इंसान 40 सालनि जी उमिरि में थी तौबा नाहे कंदो त मां हुनजे चहिरे ते हथड़ो घुमाए चुमी ॾींदे चवंदो आहियां सदको वञे आका इब्लीस ऐं मां तुंहिंजे चहिरे तां जो तूं हिन चङाईअ जे कम खां परे आहीं शाबाश रंबूरा शाबाश मूंखे तोते फ़ख़्रु आहे बेशक तूं वॾो लांती आहे हाणे ॿुधाए त तूं राबत खे पंहिंजे जाल में कीअं फसायो आका आबिद जी इबादत में हुयो त मां वञी उते पहुतो मां